अस्सलामु अलैकुम। सखर बखर ऐं रोहड़ीअ खे तारीख़ी ज़माने खां वॾी अहमियत हासिलु आहे। ही शेर इल्म सां रोशन रहिया आहिनि। सखर जेको अॼु बि इल्म सां रोशन आहे, हिते तारीख़ी मस्जिदूं, ईदगाहूं, दर्सगाहूं, आराम गाहूं, इमाम बारगाहूं, कब्रस्तान ऐं वॾा वॾा मक़बरा मौजूदु आहिनि। हिते मीर मासूम शाह बखरे जी मुख़्तसर सवान हयात पेश करियूं था त मीर मासूम शाह बखरे जा वॾा असर तरमिज़ जा रहाकू हुआ, जितां लॾे अची कंधार जे क़रीब हिकु ॻोठु अशकलजा में अची रहिया, जेको कंधार जे ओलह में 10 कोहनि ते आहे। गोया अशकलजा में मीर सफ़ाई जो परॾाॾो अची वेठो हो, जिते मशहूरु औलिया सैद हुसैन बिन ज़ंजेरिया बिन रज़ा जी दरगाह जो मुतवली हो। तक़रीबन 927 हिजरी मुताबिक़ 1021 ईस्वी धारे सुल्तान महमूद खान जे ख़ासि दावत ते बखर में आयो। मीर सैद सफ़ाई वलद सैद मुर्तज़ा जी विलादत गोया अशकलजा में थी। इहो मालूम न थी सघियो आहे त कॾहिं थी। तरबियत ऐं तालीम बि हिन इलाइक़े मां हासिलु कयईं। मीर साहिब शहर जे अकाबरनि ऐं अज़ीम शान सादातनि मां हुयो। तहफ़ुज़ुल कलाम वारो साहिब लिखे थो त ही इल्म ऐं अमल जो साहिब ऐं पंहिंजे वक़्त जे फाज़िलनि जो सरदारो हो। शाह कुतुब जे फ़ौत थियण खां पोइ सुल्तान महमूद खान वटां बखर जे शेखुल इस्लामीअ जो उहिदो मिलियसि। ज़ख़ीरतुल ख़वानीन किताब में लिखियलु आहे, सुल्तान महमूद हाकिम बखर मीर जे अचण खे गनीमत ॼाणे वॾी इज़त ऐं मर्तबे सां खेसि उते रहायो। मीर सैद सफ़ाई ज़ुल्क़ैद महीने सन 991 हिजरी मुताबिक़ नवंबर 1581 ईस्वी में वफ़ात कई। संदसि मज़ार सखर में मीर मासूम शाह मुनारे जे आहते में आहे। सैद सफ़ाई 7 मां खाबरोटी सादातनि मंझा शादी कयईं। शमसुल उलमा उमर बिन मोहम्मद दाऊद पोटो तारीख़ मासूमे में लिखे थो, सैद मौसूफ़ उन मीर कलान जे नियाणीअ सां शादी कई हूंदी, जंहिंमां खेसि 3 औलाद थिया, मीर अबू अल कासिम, सैद मोहम्मद फाज़िल ऐं मीर मासूम शाह बखरे। अमीनुल मलक नवाब मीर मोहम्मद मासूम बखरी, जंहिंजो हसबो नसब कुझु हिन तरह आहे। मीर मासूम शाह बखरी बिन सैद सफ़ाई बिन शेर मुर्तज़ा बिन सैद अली बिन सैद इमामुद्दीन बिन सैद मोहम्मद बुज़ुर्ग बिन सैद अली बिन सैद महमूद बिन सैद शीर कलंदी बिन सैद ईदुद्दीन बिन सैद शमसुद्दीन बिन सैद अलाउद्दीन बिन सैद मोहम्मद बिन सैद बाबा हसन अब्दाल बिन सैद हुसैन ज़ंजेरिया बिन सैद रज़ा बिन सैद मोहम्मद बिन सैद अहमद बिन हज़रत हारून बिन इमाम मूसा काज़िम। मीर मासूम शाह बखरे पंहिंजे वालिद बुज़ुर्ग सैद सफ़ाई जो नंढो फ़र्ज़ंदो। संदसि विलादत 7 रमज़ान मुबारक सूमर जे ॾींहुं 944 हिजरीअ बि मुताबिक़ 7 फ़रवरी 1528 ईस्वीअ में थी। मीर मासूम शाह बखरे खे अमीनुल मल्क जो लक़ब मुग़ल बादशाह जहांगीर संदसि क़ौमी ऐं अलमी ख़िदमत एवज़ खेसि ॾेई बखर जो जज मुक़ररु कयो। मीर मासूम नंढपण खां ई ज़ईन हुयो, जंहिं करे 7 सालनि जी उमिरि में पंहिंजे वालिद बुज़ुर्ग वटां इब्तिदाई तालीम जा मरहला तय कया। मीर मासूम शाह बखरे पंहिंजी तालीम मुला मोहम्मद कंगरीअ वारे ऐं काज़ी ॾिते सेवाणी ऐं शेख हमीद दरबेलाई वटां हासिलु कयईं। मीर मासूम शाह बखरे हिकु ई वक़्त में घणनि ख़ूबियुनि जो मालिक हो, जहिड़ो क आलम, हकीम, शाइर, ख़ताहत ऐं जॾहिं सफ़र कंदो हुओ त पाण सां गॾु कलम मस खणंदो हुयो। बखर खां दिल्लीअ ताईं वेंदो हो त रस्ते में मस्जिदनि ते ऐं ॿियनि तारीख़ी इमारतनि पंहिंजे हथ अखरनि सां पंहिंजा कुतबा लिखंदो हुयो। मिसाल अॼु बि उन जा कुतबा दिल्लीअ जे जामिया मस्जिद ते मौजूदु आहिनि ऐं लाहौर में बि कुझु इमारतुनि ते असांखे उन जी ख़ताती नज़र में अचे थी। मीर मासूम शाह बखरे पंहिंजे दौर जो वॾो अदीब ऐं मुहक़िक़ हो ऐं पाण वॾो हिकु शाइर बि हो। संदसि तख़ल्लुस नामी हो ऐं संदसि तसनीफ़ूं कुझु हीअ आहिनि। पहिरें तारीख़ मासूमी, ॿी तबक़ात अकबरी, टी मुफ़रदात मासूमी, चौथी दीवान नामी, 5 मुख़ज़िनुल असरार, 6 मसनवी मुअद्दिन अज़कार। ही सभु किताब सनादात सिंध तां वरिता विया आहिनि। सिंध जी तारीख़ जे सिलसिले में फ़तेहनामा अल मारूफ़ चचनामे खां पोइ तारीख़ मासूमी, अल मारूफ़, तारीख़ सिंध ऐं 3 किताब तहफ़ुज़ुल कलाम, इहे किताब बुनियादी माख़ज़ आहिनि। मीर मासूम शाह बखरी सखर ऐं रोहड़ीअ में मीर मासूम घणियूं जायूं ठारायूं, मस्जिदूं ऐं मज़हबी जायूं तामीर करायूं। संदसि मशग़ूलो हूंदो हो। इमारतनि ते जेको पथर जो कमु थींदो उन ते हू नक़ाशी पंहिंजे नमूननि सां कराईंदो हो। संदसि आगरा जे क़िले जे दरवाज़े, फ़तेहपुर सेकिरे जे जामे मस्जिद ऐं ॿियनि मस्जिदनि ते हिन जा कुतबा लॻल आहिनि। मीर मासूम शाह जे क़दीम आसारनि मां मीर मासूम शाह जो मुनारो हिकु आहे, जेको सखर शहर जे विच में आहे, जंहिंजो बुनियादु 1003 ईस्वीअ में पियो। मुनारे जी तामीर जो कमु मीर साहिब जे इंतकाल खां पोइ संदसि फ़र्ज़ंद मीर बुज़ुर्ग 1027 हिजरीअ में पूरो करायो, जेको सन 1013 हिजरीअ में जुड़ी रास थियो। पीढ़ में पथर पियल अथसि ऐं मथे सिरूं आहिनि। मुनारे जे तख़्ती 84 फुट मोकरी आहे ऐं ऊचाई में 84 ॾाका ठहियल आहिनि। हीअ मुनारो कुतुब मीनार यानी दिल्ली, गज़नी मीनार, गज़नी
मीनारो जाम यानी अफ़गानिस्तान ऐं मस्जिद अलीअ वारो मुनारो असफ़ान वग़ैरह जे ॾावत जो हिकु यादगार नमूनो आहे ऐं सभई ॾिसंदड़ उन जी साराह कंदा आहिनि, जंहिंखे तक़रीबन 4 सदियूं गुज़री वियूं आहिनि। मौलाए शिदाई तारीख़ सखर में लिखे थो त मीर मोहम्मद मासूम साहिब सैफ़ो कलम हो, फ़न शाइरी में संदसि तख़लुस नामी हो ऐं साहिब दीवान हो। दीवान नामे खां सवाइ हिन आलम फाज़िल सिंध जे मशहूरु अफ़साने ससियो पुनूअ खे पारसीअ में मंज़ूम करे मथसि नाज़ो न्याज़ नालो रखियो। मुख़्तलिफ़ लड़ाइनि में बहादुरीअ जा जवार ॾेखारे नवाबी जो लक़ब हासिलु कयईं। पंहिंजे वक़्त जो बाकमाल ममार हो ऐं संदसि ख़ुशनवीसीअ जी सबूत लाइ संदसि किताब दखन आगरा खां असफ़ान ऐं तबरेज़ ताईं पखिड़ियल आहिनि। हिन खे पंहिंजे वतन सखर सां बेहद मोहबत हुई। सरज़मीन वतन खे पंहिंजे हथनि सां सिंगार, सनअतगिरी ऐं हुनुरमंदी, सदका ऐं इख़लास जो मिसाल पोयनि लाइ छॾे वियो। संदसि सनाई हथनि जेके इमारतूं तामीर कयूं तंहिंजे वजूद करे सखर सियान लाइ आमाजगाह आहे। सखर जे कुदरती नज़ारनि ऐं लाफ़ानी हुस्न ऐं रहनाईअ खे मुनारे ते चढ़ी ॾिसिजी सघिजे थो। मीर साहिब पंहिंजे वक़्त जो मौरख़ ऐं मोहक़क़ बि हो। संदसि तारीख़ मासूमीअ जा हिन पंहिंजे फ़र्ज़ंद मीर बुज़ुर्ग जे तालीम लाइ लिखी आहे। सिंध जे विचें ज़माने जी तारीख़ अकबरीअ दौर ताईं आहे। त उमेद आहे त जो ही मुख़्तसिर वीडियो अवां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त मिलंदासीं अहिड़े दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसि ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।